कहाणी वडेरे घर इब्न हयात पंवर। साईं वस कया अथम मञे ई न, चे मुंहिंजो हिते गुज़र ई न थींदो। आख़िर जॾहिं हेठि मथायूं ॾींदे मस वञी पेरनि ते बीहारियोमांसि, चयोमांसि तूं कोन परणियो आहीं, जग थो परणिजे। पंहिंजे लाइ अजाई ख़ल्क़ न खिलाए। अलाह खां औलाद इन लाइ न घुरिबो आहे त पुठियां ॿुंभो ई पूरियो पियो हुजे। ॿाहिरि जी सॼी खां घर जो अधु बि चङो। ईअं त केरु कोन चवंदो त फलाणे जो पुटु परावनि दरनि ते रुली मो। ॿुधायोमांसि वॾेरे वटि अचु, मां बि मिंथ कंदोसांसि। अलाह को विसारियो आहे, संहिंजी थी पवंदी। पोइ त हाओ कयईं, चयईं हल त तुंहिंजे पुठियां थो अचां। जुमन वॾो कुआड़ी का पाईं। जुमन अञा ॻाल्हायो ई पिए त वॾेरे विच में मुरकंदे वराणियो, सलाम अलैकुम। शफ़न अची पेरनि ते हथ रखिया। शफ़न मुबारकूं हुजनई। वॾेरे चयो, साईं ख़ैर मुबारकूं, अलाह पंहिंजूं ॾेव। ईअं चई खट जी पेरांदी खां पियल मंझि ते वञी वेठो। शफ़न ॾे ख़बर कीअं वञी एॾा अटकें? साईं लिखे जा लेख आहिनि, हाणे त ज़रूरु इन्हनि सां भञी ॿारणी पवंदई। हा साईं, जिन वार विछाए ॾिना तिन सां कहिड़ा विछा? छोरा ॾिसजां मतां सुभाणे। न साईं, ख़ुदा रखे अहिड़ा केननि। हाओ तॾहिं बि पंहिंजी घोट त नशो थिए ई, झंडो पाड़ो त न लिखी ॾिनो अथई। न साईं, पोइ छो थो अबाणा कख छॾे हॾा रुलाईं? साईं चवंदा आहिनि नंग पिया रंग विया। अॻे त होसि छड़ो छांड, जित पकी ते त खाधी, हाणे त गुज़रजी करणी आहे। ख़ुदा जा बंदा, जेको हाथी खे मण ऐं कीड़ी खे कण थो ॾे, सो तोखे ववस ॾींदो। इहा ॻाल्हि न कर, चओ खणी त पंहिंजे वस में न आहियां। वॾेरे नक खे मोड़ो ॾींदे ऐं कंध खे फेराईंदे चयो। जुमन विच में वरदी ॾिनी, साईं सच थो चवे छा करे, अकेलो सिर केॾांहुं जी कंदो? मियां ख़ुदा ॾियण वारो आहे, सरों ॾेर बि पिया पेट पालीनि। किथे साईं, पंहिंजी हलत वारा बि पिया अज़ाब खाइनि, सरों ॾेर खे छा हासिलु थींदो? जुमन चयो, कती ॻहंदो मस वञी 2 गुणियूं अन जूं मिलंदसि, जिन मां न की खड़ न की तेल। हैदराबाद में तॾहिं 100,000 कमाईंदो। साईं ॿियो न त बि अड़ी ऐं सावरा पिया हथ वंडाईंदसि। हिन ग़रीब वटि रखियो बि छा आहे, न ढगो न ढोर। ओॾीमहिल जुमन वॾेरे खे हक़ भंडे चयो, अमीन जेकर वड़ कयोसि, पंहिंजो माण्हू अथव, हिन जे अबे ॾाॾे बि त अव्हां वटि सारी उमिरि जो ॻोढ़ई। असांखे साॻियूं अखियूं आहिनि, ढगो ढोर घुरिजेसि त हींअर बहादुर अथसि। पोख थी हिन खां थिए, निंगरी अहिड़ी परणियो आहे जो न की लाबारे जी न की भरी भाकुर जी। शहरी माण्हू बाक़ी पाण वारी खरीअ ते न को हटड़ो कढाए ॾियोसि। हींअर फुटी फरी जी महल आहे, पियो गुज़र सफ़र कंदो, 4 अखरा ॼाणे, तेल तमाक पियो ॾींदो वठंदो। वॾेरे जुमन जा लफ़्ज़ ॿुधी 2 मिंट ख़ामोश थी वियो। वेरम रखी शफ़न ॾांहुं निहारे चवणु लॻो, शफ़न छा ख़्यालु अथई? साईं मखण पए मथो कोन सड़ंदो, ॾाढियूं दुआऊं पियो कंदोसांव। शफ़न हथ ॿधी वरंदी ॾिनी, चङो परीं आउं ख़रीदे ईंदुसि। उथण महिल वॾेरे चयसि, अचिजां त उते वीचारींदासूं, ख़ुदा मिड़ो ई चङो कंदो। हींअर मानी जी महल आहे, ईअं न वञिजांइ। वॾेरे पुठी ॾिनी त जुमन चवणु लॻो, अबा ॾिठई हिमत मर्द मदद ख़ुदा। वॾेरो पंहिंजो मट अथई, जहिड़ो गेह जो घड़ो, वसऊं अड़े खे न वराईंदो। चाचा, शफ़न वराणियो, अलाह बि ॾिसी थो ॾे। हा अबा, तॾहिं त लोलो अघाणल आहे। चङो उथी चेल डिघी कर, आउं घोड़ी खे पाणी पियारियो टुकर भोर खयों थो अचां। शफ़न हथ मुंहुं धोई ओताक जे सुफ़े में पियल पुराणे खटोले ते ॿांह सेरांदी ॾेई लेटी पियो। अञा अख ई कान लॻियसि त जुमन सॾु कयसि, शफ़न सऊं थी। मानी खाई ॿिन्ही ॼणनि वेही ज़माने जूं ॻाल्हियूं कयूं। सिज पोएं पहर ते हो त शफ़न मोकिलाए रवानो थियो। छा थी भाई? शफ़न ज़ाल खां पुछियो। जेका तुंहिंजी मर्ज़ी, जुणस वरंदी ॾिनी। वॾेरो ॾाढो लाइकनि भरियो आहे, किथे न अटकाए विधई त पंहिंजो वक़्तु चङो पियो गुज़रंदो। अलाह छल रूह में विझेसि। जुणस दिले मां पाणी ओतींदे वरंदी ॾिनी। पक ॼाण छा ॿुधायां, वॾेरो त न आहे न, तानी पेटे पट। मूं त अञा ॻाल्हि ई कान कई, रुगो जुमन ॿुधायसि। अलाह बि तॾहिं थो अहिड़नि खे अॾे। जुमन वॾेरे जी ख़ुदा तरफ़ी जूं अहिड़ियूं त ॻाल्हियूं ॿुधायूं जो आउं त ॿुधी हैरान थी वियुसि। शफ़न मुरकंदे ई पाणी पींदे चयो। ॿिए ॾींहुं सवेरे ई शफ़न मानी गभो खाई दिलि में सटूं ॾींदो खरी भेड़ो थियो। हारी नारी कमदार कारावा अॻे ई वॾेरे जी वाट निहारे रहिया हुआ। गज गज देरि खां पोइ वॾेरो बि ख़ैर सां लथो, सभई उथी खड़ा थिया।
अलाह आंदो अथव, असीं ॾाढे इंतज़ार में हुआसीं, सवेर भरो अचो हा, ॾींहं तते निकिरी पिया आहियो। मजमूए मां ॿिनि चइनि माण्हुनि चयो, सवेर भरो अचूं हा पर घर में चाकाई कान हुई, पहिरियां त आयसि ई न थे, अञा जो वरी निकितसि त जयराम दर झलियो बीठो हो, छॾे ई न, चवे त 6 आना नफ़े जा वठो, मोकल ॾियो त ख़रीदे हट कढां, जीअं तीअं करे जिंद छॾाइण। वाणियो माण्हू मोकल ॾियांसि हा त हारी नारी फुरे नास करे हा, वॾेरे कोट लाहींदे ॻाल्हि कई। शफ़न चङो जो आहे, शफ़न ॾांहुं निहारींदे वॾेरे चयो, जुमन अञा थो अचे, बदबख़्त खे जेतिरो ताक़ीद कर ओतिरी देरि करे। कमदार मुंहिंजी मर्ज़ी आहे त हित खणी हट खोलाइजे, हारी नारी सभ खे फैंज थींदो, कीअं थो भाई? वॾेरे कमदार खां पुछियो। वाह साईं, ॾाढी लय थी वेंदी, कमदार चयो। रखंदो छा? सलाह ॾे, फ़िलहाल खणी वख रवानो, ख़र्च घणो ईंदो? 400-500 खोड़ थींदा, रुॻो सहिणण वारो हुजे। साइट रखी वॾेरे खीसे मां कलम ऐं पनो कढी चिठी लिखणु शुरू कई। शफ़न, ही चिठी वटि जुमन खे ॾिजईं, सुभाणे 2 ॼणा गाॾी काहे होतूमल वटि वञिजो, पाणे अव्हांखे सामान वठी ॾींदो ऐं सम्झाईंदो। शफ़न चिठी वठी वॾेरे खे पेरनि ते हथु रखी लख लख दुआऊं कंदो, अलाह जा लुत्फ़ गाईंदो ॻोठ लाइ रवानो थियो। शफ़न वाट ते ई हो त जुमन गॾिजी वियसि, चिठी कढी ॾिनाई ऐं चयाईंसि, वॾेरे तुंहिंजी ॾाढी पुछा ते कई। अबा वॾेरे जी जाइ ते चाका ई कान हुई, चाचाए सां ॻाल्हि कयमि, सा त ओॾी महिल तयारु थी, चए जंहिंजो नमक था खाऊं तंहिंजो ख़ैरु थो घुरूं। ॾिठमि त ॻाल्हि त वाजिबी थी करे, सो चयोमांसि, जे वञी थी त निंगरे शफ़न जी घरवारी खे बि वठियो वञ, ॿार त थिया ओॾां रवाना, ऐं पाड़े मां टुकर पचरायो, इझो मां हींअर खायो पियो अचां। वॾेरो नाराज़ त कोन हो? जुमन अॻिभरो वञी सॾु करे पुछियसि। न चाचा, भला सुभाणे ईंदे या न? शफ़न खां पुछो। घणी ख़ैर करे, दुआ कर, चरको सिघो करे अची निकिरंदसि। सलाम वालेकुम। जुमन ॾाढी देरि कई, वॾेरे खां पुछो। साईं मस वांदो थियो आहियां, जुमन अखि भंडे जवाबु ॾिनो। पोइ त हलणु खपे? वॾेरे खां पुछो। जी साईं। चङो, घोड़ीअ ते संज विझ। वॾेरे घोड़ीअ ते लांग वराईंदे जुमन खे चयो, ख़ातिरी आहे न? जी भोतार। वॾेरो घोड़ी खे तेज़ हकलींदो अची ॻोठ पहुतो, दरवाज़े ते पहुचंदे ई सॾु कयईं, जना। साईं आयसि। जना अचण सां ई छांगरा करे चवण लॻी, साईं मिठाई? हेॾां त ॾिस, पघर त फुकण ॾे। वॾेरे पंहिंजे पेट तां कमीस मथे खणंदे चयो। सदके वञाए, दुश्मननि खे ॾींहं लॻे हा त पोइ शल थी वियो आहीं। ईअं चई जना पंहिंजे मथे तां रओ लाहे वॾेरे खे हवा ॾियणु लॻी। कीअं आहीं कंहिं हाल में? वॾेरे अखि भंजदे खां पुछो। कहिड़ी ॻाल्हि करियां? लालड़ी आ लालड़ी, जना चयो। ख़ुदा जा रंग आहिनि, फाथी त किथे आ? छा ॼाणे वीचारी, वात मां खीर थो वहेसि। महीनो 2 मस समाए थियो हूंदसि, तोखे त ॾाढियूं दुआऊं पई करे, चए चाची वॾेरो ॾाढो रहमदिल आहे, अलाह खेसि वधाए, असां ग़रीबनि खे हट कढाराए थो ॾे। वॾेरे खिली ॾिनो। चङो, राति थराईंसि। राति कान रहंदी, वस कया अथमि तॾहिं आई आहे। चङो भला घड़ी खां पोइ साॻी जाइ ते आऊं हलां थो। जना वॾेरे सां ॻाल्हाए मोटी देरे में अंदरि वई। चाची, हिते त अलाह ख़ैरु कयो आहे, हाणे उथी त हलूं, अवेर थी थिए। नींगरी जना खे चयो। हा मां, अलाह जूं लख भलायूं। चाचाए वीचारे खे अलाए कंहिं ॿुधायो, मुंहिंजो त साह मुठ में अची वियो। सवेर वॾेरे सॾु कयो, चयईं नींगरी क़िस्मत सां आई आहे, राति टिके, पंहिंजो घर त सुभाणे थी वञिजो। ॾिस चाची, घर हे खुलो आहे, मुड़ुस खां मोकिलायो केने, अलाह ख़ैरु करे वरी ॿी फायत। नींगरी चयो। चङो अमड़, जेका तुंहिंजी मर्ज़ी। जना खेसि वरनी ॾिनी। घड़ी खनि रखी ॿई मोकिलाए, जॾहिं ॿाहिरि निकितियूं तॾहिं जना चयसि, अमड़ वॾेरे खां मोकिलाईंदियूं हलियूं, मतां दिलि में न करे। ईअं चई नींगरी खे पाण सां वठी साॻी जाइ ते आई, जंहिंजो वॾेरे इशारो ॾिनो हुअसि। जाइ में अंदरि वञणु वक़्तु नींगरी जी जॾहिं वॾेरे ते निगाह पई, तॾहिं साह ई बुत मां छॾाइजी वियसि। वॾेरो हिकु पलंग ते विहाणे खे टेक ॾियो वेठो हो। नींगरी पलंग जे भर में पियल हिकु खट ते कंध हेठि करे वेही रही। जना, छो तकड़ कई अथव, राति रही पओ। अव्हां खां कहिड़ो हिजाब आहे साईं? जना चयो। नींगरी वीचारी बिना मोकल आई आहे, मतां मुड़ुस रंज न थिए। शफ़न असांजो पंहिंजो माण्हू आहे, असां खां कीअं रहो थींदो? ईअं चई वॾेरे टिपाई मथां पियल शीशे मां कुझु गिलास में ओतींदे 2 टे ढुक भरिया ऐं सिगरेट दुखायो। थोरी देरि खां पोइ वॾेरे जना खे इशारो ॾिनो।
जना अञा दरवाज़ो ई मस मटी त वॾेरे खणी दर ॿेकड़ियो। ॿिए ॾींहुं शफ़न चुपचाप ॻोठ मां टपड़ खणी शहर ॾांहुं हलियो वियो।